अस्सलाम वालेकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां खे असां दोस्तों। अॼु ही मां सिंध जा माज़िया हुकुमरान, सिंध ते बादशाही कंदड़, उन्हनि जे जेको आहे सो तबाह थियल उन जा आसार, उन्हनि जो मां तव्हां सां हीअ वीडियो शेयर थो। हीअ क़बरूं नयूं अॼु जे दौर जूं। ही तख़्तगाह आहे मियां नूर मोहम्मद कलोड़ तख़्तगाह, जेको आहे शाहपुर जहानिया खां महमदाबाद रस्तो वञे थो, उते आहे हीअ हुकुमरान तख़्तगाह आहे। कलोड़ा हुकुमरान आहे, माज़िया बादशाह हुकुमरान। अॼु हिन जा वीरान थियल आहे। हीअ जेके बि क़बरूं आहिनि, हीअ मुक़बरा आहिनि। ॾिसो तबाह थियल, जेके बरसातुनि में इन्हनि में तबाह थियल, वीरान थियल, इन जी का मालिकी कोन्हे का। हीअ सिंध जा हुकुमरान रहिया, सिंध जूं वाॻूं संभालियूं, दुश्मन खे रोकियो। मियां नसीर मोहम्मद, मियां शाल मोहम्मद, मियां इलियास मोहम्मद, सभु तबाह हाल आहिनि मियां सभई। हीअ ॾिसो न, अॼु जूं क़बरूं, अॼु मालिक कीअं उनजी मालिकी था कनि, बदिराइनि था। बाक़ी हीअ जेके बि क़बरूं वीरान थियल आहिनि, इहे असांजा हुकुमरान आहिनि। इहे असांजा उहे जेके आहिनि, उहे हीरो आहिनि, सिपह सालार आहिनि, जेके असां लाइ विढ़िया, सिंध खे बचायूं, ॿारनि हमले वारनि खां बचायूं, सिंध जो दिफ़ा कयो। अॼु उन्हनि जी इहे वीरान हालत ॾिसी ॾाढो ॾुख थो थिए त यार असां पंहिंजे माज़ी खे केॾो पोइ कयो। न त हालांकि क़ौमूं पंहिंजे हीरो जूं मालिकी कंदा आहिनि, न उनजो ठाहींदा आहिनि, पर असां पंहिंजे हुकुमरान, असां पंहिंजे हीरोज़ खे विञाए छॾियो आहे। उन जी का मालिकी कोन्हे। हीअ ॾिसो न, हीअ साम्हूं जेके आहिनि सो हीअ नज जूं क़बरूं ॾिसो, उन जी मालिक केॾी सेटिंग था कनि। हीअ वरी ओहिड़ियूं ॾिसो, हीअ साम्हूं जेको वॾो मुक़बरो आहे, इहो मियां नूर मोहम्मद कलोड़ जो आहे। भई हेॾो हीअ वीरान थियल आहिनि, ॾाढो ॾुख पिए थो, ॾाढी बेहसी आहे, जो असां कुझु बि कोन था करे सघूं। असां नसीराबाद ज़िले कबर शहर कोट खां 140 किलोमीटर जो पंधु करे उते विया आहियूं, उनखे ॾिठो आहे। तव्हां सां हीअ वीडियो शेयर था कयूं, तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ असांजी बेहसी। असां पंहिंजा शह नथा बचाए सघूं, असां पंहिंजा हुकुमरान नथा बचाए सघूं, असां पंहिंजे हुकुमरान जी मालिकी कोन था करे सघूं। हीअ ॾिसो साम्हूं जेको मुक़बरो वॾो आहे, या मियां नूर मोहम्मद जो आहे, जेको हिन महिल सही सलामत आहे, सही हालत में आहे। इन जी अञा मालिकी हले थी पई, मालिकी कई थी वञे। बाक़ी हीअ जेको पासे में, इहे बि हीरोज़ आहिनि। इन जी क़बरुनि ते का तख़्ती कोन्हे, का शइ कोन्हे का, सिर्फ़ु मियां नूर मोहम्मद जी इहा तख़्ती लॻल आहे, जेका आहे सो उते थोरी मालूमात आहे त 1700 में कीअं हमले वारनि खां बचाव कयो। बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे। को नए माण्हू लाइ त छा आहे, किथां थो अचे, छा। हीअ ॾिसो न, गुज़िरियल बरसाति सफ़ा कम लाहे छॾिया आहिनि। असांजा हुकुमरान ॾींहों ॾींहुं जेको आहे सो पुराना माज़िया हुकुमरान, नयनि हुकुमरान असांखे तबाह करे छॾिया। हालांकि रोड रस्ता भला हुजनि, रोड रस्ता तबाह हाल आहिनि। रोड रस्ता भला हुजनि, हिते बाग़ बाग़ीचा हुजनि, पाणी जी सहूलियत हुजे, माण्हू अचण में सहूलियत हुजे, त असां ही टूरिज़म माण्हू अची सघनि था हिते। घणा इलाही माण्हू अची सघनि था, ऐं सिंध खे रेवन्यू जनरेट थींदो। हीअ ॾिसो न, हीअ तबाह थियल आहिनि। मुंहिंजो इहो त हिते ॿाहिरियां ईंदा माण्हू ॾिसंदा, हिते हीअ हिकु माज़िया, हिकु शानदार माज़िया। इन्हनि खे उन हालत में बीहारियो वञे, रंग रोगन कयो वञे, इन जी सेटिंग कई वञे, इनखे बचायो वञे। हीअ ॾिसो, हीअ अञा सही मियां नूर मोहम्मद जो हीअ सही हालत में आहे। बाक़ी हीअ ॾिसो, हिन खे आसार क़दीमा शामिल था आहिनि, पंहिंजी का मालिकी कोन्हे का मालिकी कोन्हे, कंहिं क़िस्म जी मालिकी कोन्हे। असां मोटर साइकिल ते 140 किलोमीटर मोटर साइकिल ते पंधु करे असां हिते ॾिसणु आया आहियूं, ऐं तव्हां सां शेयर करणु आया आहियूं त असांजा हुकुमरान ॾिसो कहिड़ी हालत में आहिनि। जंहिं सिंध खे संवारियो, सिंध खे ठाहियो, अॼु जा हुकुमरान उनखे अञा बर्बाद था कनि, तबाह था कनि। असांजा दोस्त अज़हर मंगी, बख़्श अली मुगेरी, साम्हूं नंगर चन्ना, साईं हिदायत उलार, बरकत तुंहिंजो, ऐं मां जुमन चिंजणी, असां मोटर साइकिल ते हीअ पाणी जेके हिते कमु था कनि, उन्हनि लाइ पाणी असां पियूं था पिया। बाक़ी का बि सहूलियत कोन्हे। हीअ कमु जेके हिते सिर्फ़ु मियां नूर मोहम्मद जो क़ब्रिस्तान जो मरमती कमु हले पियो, उन जी सेटिंग पिया था कनि। असां 140 किलोमीटर पंधु करे थका टुटा हिते पहुता आहियूं, ऐं असांजो ॾिठो त असांखे ॾाढो ॾुख थियो।